नासिन दौलतपुर सफ़र में स्कूल की ज़मीन ते शुगर वेस्ट जे मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ उस्तादनि शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सीलदार आहे धरती टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल रेन। जी नाज़रीन, जिए त आऊं इन वक्त अलनूर शुगर मिल शाहपुर जानिया जे हाई स्कूल में मौजूद आया। वक्त ही 300 न्याणियों 600 बॉयज़ ऐं 20 उस्ताद जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हायूं था त हिननि जो छा चवणु आहे। स्कूल 1973 में जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब हिन इलाइक़े खे असांखे गिफ्ट तोहफ़ो ॾिनो, छो जो हिते हिन स्कूल में हिन मिल इंतिज़ामिया जे सभई वर्करनि जा ॿार आहिनि, ग़रीब हारियुनि जा ॿार आहिनि। हीउ 1973 खां वठी जेको मुसलसल 1976 में अपग्रेड थियो आहे, हिननि खे हाणे अचे हिन स्कूल खे 4 एकड़ 23 गुंठा ज़मीन आहे, उन ते अचे हिननि खे तकलीफ़ थी आहे त जीअं इहो स्कूल डीनेशनलाइज़ करे असां पंहिंजे तइलीम ते हिन खे ख़तमु करे ऐं हिन पंहिंजे फैकल्टी पर्पज़ में इस्तेमालु कनि। असां वरी पे गुज़ारिश कंदासीं जनाब वज़ीर आला सिंध के, जनाब बिलावल भुट्टो साहब के, वज़ीर तइलीम के, जनाब सेक्रेटरी तइलीम के ऐं ॿई एजुकेशन डिपार्टमेंट के सभिनी खां हथ ॿधी गुज़ारिश कंदुसि त हिन इदारे खे बचियो वञे। 1971 खां प्राइवेट स्कूल तौर ही मुतारिफ़ थियो हुयो। हिन वक्त ही अपग्रेड थी हायर सेकेंडरी ताईं पहुतो आहे। 1975 में 8हों दर्जो हिन स्कूल में ही पास कयो आहे। हिन स्कूल में आसपास जा केतिरा ई गरीब मिसकीन ॿार आहिनि जेके तइलीम हासिल करे रहिया आहिनि, पर हिकिड़ी सरमाएदारी साज़िश त हिन स्कूल जे प्लाट ते कब्ज़े करण जे लाइ हिन स्कूल खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो तइलीम दुश्मन अमल कयो पियो वञे। अलनूर शुगर मिल इंतिज़ामिया जो जेको रोल आहे उहो तमामु हिकिड़ो मनफ़ी आहे। तइलीम दुश्मन आहे पर इंसान दुश्मन बि आहे, पर तइलीम खसे हितां जे माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ो जाहिल रखण जी साज़िश कई पई वञे। जीअं त हीउ स्कूल जेको आहे सो 50 साल खां वठी हलंदो पियो हुजे। 50 साल अॻु में हिन स्कूल जो तसवुरु ठहियो, उन खां पोइ अॼु ताईं हिन में हज़ारे लखे शागिर्द पढ़िया आहिनि ऐं अञा ताईं हू पढ़ंदा पिया अचनि। शागिर्द जेके बि हिते पढ़नि था उन्हनि जा वालिदेन सॼो ॾींहुं मज़ूरियूं करे ऐं पंहिंजे औलाद खे पढ़ाइनि था, ऐं जेकॾहिं हीउ स्कूल असांखां खसियो वेंदो त उन्हनि जी तइलीम ते तमामु वॾो असरु पवंदो। तालिबो आहे चीफ जस्टिस खां त महिरबानी करे असांखां हीउ स्कूल न खसियो वञे। से रिक्वेस्ट है कि वो हमारे स्कूल को कब्जा होने से बचाएं और हमारे स्कूल को बचाएं, क्योंकि हमारे यहाँ पर उनके वालिदैन बहुत मेहनत मजदूरी करके उन्हें पढ़ाते हैं। 51 साल थी चुका आहिनि। आसपास जे ॻोठनि जा हज़ारे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हिते तइलीम पिराए रहिया आहिनि। तिन मां 850 शागिर्द ऐं 250 शागिर्दियाणियूं हिते तालीम पिराए रहियूं आहिनि। असांजी चीफ जस्टिस खे मुतालबो ऐं गुज़ारिश आहे त हिन स्कूल खे बचायो वञे। कैमरामैन अली हसन सां गॾु गुलाम रसूल रिंद, धरती टीवी, दौलतपुर।